मैम हिकिड़ी कहिड़ी हिकु स्किल हुजणु खपे जेका तव्हां चवंदव त यूथ खे हिकु ज़रूरी हिकिड़ी लर्न करणी आहे, सिखणी आहे, जेका हर स्टेज ते उन्हनि खे कमु ईंदी? ॾिसो, अॼुकल्ह मल्टीटास्किंग जो दौरु आहे हम्म, ऐं हा, फोकस करण बि ज़रूरी आहे। अगरि तव्हां हर भरू मूंखे चओ त हिकिड़ी स्किल ॿुधायो, ईअं त कई स्किल्स खपनि कहिड़ी बि जॉब जे लाइ, कहिड़े बि कम जे लाइ, कहिड़ो इवन तव्हां स्टूडेंट आहियो त बि तव्हांखे मल्टीपल स्किल्स खपनि थियूं। पर मां सम्झां थी त यूथ जे लाइ जेका स्किल हिन वक़्तु तमामु ज़रूरी आहे, उहो कम्युनिकेशन स्किल्स। कम्युनिकेशन हा, मुंहिंजे ख़्याल में कम्युनिकेशन स्किल फस्ट आहे, उन खां पोइ ॿियूं शयूं, पोइ हुन में कॉन्फिडेंस बि आहे, हार्ड वर्क बि आहे, त ॿियूं जेकियूं स्किल्स आहिनि। बिल्कुलु, कम्युनिकेशन स्ट्रांग हूंदो त अॻिते माण्हू कुझु कम्युनिकेट करे सघंदो। तव्हां जॾहिं चयो त कम्युनिकेशन स्किल्स जे थ्रू ई हू अॻिते वधी सघंदा, कुझु चई सघंदा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, पुराणी हिकिड़ो स्लोगन असांजे वुमेन एक्शन फोरम जो, त तू बोलेगी मुंहुं खोलेगी तो ही तो ज़माना बदलेगा। त ॻाल्हाइण, सही, यू नो, कम्युनिकेशन, तू बोलेगी मुंहुं खोलेगी तो ही तो ज़माना बदलेगा। सही, आवाज़